इंतहाई सोहनी ॻाल्हि कई त इंसान जंहिं बि मजलिस में वेहे, चाहे दीनी हुजे या दुनियावी मजलिस हुजे, उनमें तौहीद ज़रूरी आहे। अल्लाह जी तारीफ़, अल्लाह जी हम्द ऐं सना, अल्लाह जी मुहब्बत जो बयान, अल्लाह जे वहदानियत जो बयान, अल्लाह जे ख़ौफ़ जो बयान ज़रूरी आहे। अॼु असां ॾिसूं था, असां कलाक कलाक कचहरियूं वेहूं था, सियासी कचहरियूं, दुनियावी कचहरियूं, पर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि असांजी कचहरियुनि में न आहे। ऐं प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेके माण्हू कंहिं मजलिस में वेहनि, कंहिं कचहरी में वेहनि ऐं उन्हनि जी कचहरी मजलिस इन हाल में ख़तमु थी वञे जो उन्हनि उन मजलिस में न अल्लाह जो ज़िक्र कयो, न प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़ियो, त पोइ उहे ॼण हिकिड़े ढूंढ था थियनि, ढूंढ था। सो ही दुनिया जूं फज़ूल कचहरियूं मजलिसूं, इहे ढूंढ। असुल मजलिस, असुल कचहरी उहा आहे जंहिंमें अल्लाह जी हम्द ऐं सना ऐं प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़ियो वञे। सो मां इहो दोस्तनि खे ज़रूरु चवंदुसि त इन नसीहत ते अमल कयो। जिथे बि वेहो, जंहिं बि कचहरी में वेहो, तव्हां पंहिंजे कंहिं ऑफिस में वेठा आहियो, स्कूल में वेठा आहियो, बनी ॿारे ते वेठा आहियो, तव्हां पंहिंजे कंहिं मज़दूरी ते वेठा आहियो, जिथे बि वेठा आहियो न, अल्लाह जी तौहीद ज़रूरु बयानु। असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो वीचारो एतिरो इल्मु बि वटि कोन्हे, एतिरो वॾो आलिम बि कोन्हे को, सादो इंसानु आहे ऐं पेशे खां उहो राज़ो आहे। यकीन कयो, जिथे बि वञी हुन जंहिं बि ॻोठ में या किथे बि जॻह खई आहे न, ऐं जॻह में केतिरो टाइम लॻंदो, महीनो ॿ महीने, ॿिनि में, अढाई में, टिनि में भला जॻह तयारु थी वेंदी आहे। जॾहिं बि जिथे बि हुन कमु कयो आहे, उते अल्हम्दुलिल्लाह 3, 4, 5 नौजवान अल्हम्दुलिल्लाह अहले तौहीद कया। पोइ उन इलाइक़े में तक़रीबन मशहूरु आहे, हालांकि राज़ो ईमानदार आहे, हाणे अॻिले जी मजबूरी आहे, जेके बि अहले शिरक वारा आहिनि, अहले बिदात वारा आहिनि, हिन जी ईमानदारी जे करे मजबूर आहिनि त राज़ो भलो आहे, ईमानदार उनखे आणींदा। पर इहा ॻाल्हि उन्हनि वटि मशहूरु आहे, यार इहो आणींदो, घर जा 3-4 भाती तव्हांजा विया सम्झो, पक सम्झो, एतिरे क़दुरु हू चवंदा आहिनि त जो पछाड़ी में ईअं सम्झो त इहो पैगाम तव्हांजे घर में तोड़ी पहुचंदो। सो इहो जज़्बो हुजे, इहो शौक़ु हुजे, जिथे वेहो, जंहिं बि मजलिस में हुजो, जंहिं शोबे में हुजो, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ज़रूरु कयो, तौहीद ऐं सुन्नत ज़रूरु बयानु कयो, शिरक ऐं बिदअत जी मुखालफ़त मज़म्मत ज़रूरु कयो।